अस्सलाम वालेकुम नाज़रीन। रोज़ानी सिंधी न्यूज़ सां गॾु मां आहियां हामिद मीर। दाबेजी मां ख़बर शामिल कंदा हलूं। इमरान अली मेमून जी रिपोर्ट जे मुताबिक़ दाबेजी ॻोठ अब्दुल्ला कलमती जे रवासन जो बासर जे ज़ियातनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। उन ई मौक़े ते ॻोठाणनि नूर मोहम्मद कलमती, रशीद कलमती, सुधीर कलमती ऐं ॿियनि दाईंदे इल्ज़ाम मुणींदे चयो त बासर ॿाहिरि माण्हुनि सां मिली करे असांजे पाकिस्तान खां अॻु क़ाइमु ॻोठ अब्दुल्ला कलमती ते कब्ज़े जी कोशिशि करण लाइ हथियार बंद ॿाहिरां माण्हू विहारे छॾिया आहिनि, जेके असांजे ॻोठ जे भरिसां ज़रई ज़मीन तां पंहिंजे ॾाढ ऐं बदमाशी जे ज़रिए ॻरी मशीन सां रेती बजरी खणी रहिया आहिनि। असांजे मालचारीअ जो रस्तो बंदि करे छॾियो आहे। हर रोज़ जे कचूं झूपड़ियूं ठाहे करे उन्हनि खे हथरादू बाहि ॾेई करे असां ते कूड़ा केस दाख़िल करण लाइ हिरासा कयो पियो वञे, जंहिं सबबु असीं सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असां केतिरा ई भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर केर बि तदारक करण लाइ तयारु न आहे। हिननि SSP ठटो, DC ठटो, मक़ामी चूंडियल नुमाइंदनि MP ॼाम अवेस गुराम चौखियो, सादिक मेमण ऐं ससी पलीजो खां अपील कंदे चयो त बासरनि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।